70 सालन खां जंहिं क़यादत मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो आहे उन क़यादत खे मुस्तरद करे जमीयत उलमा इस्लाम ते एतमाद करणो पवंदो। बाक़ी साईं ज़रदारी असां ठहिया वेठा आहियो, तकीरूं वॾियूं वॾियूं था कयो, अबा किथे ठहिया आहिनि? मां कमर जे जलसे में वाज़े थो चवां, जमीयत उलमा इस्लाम जो ज़रदारी सां कोई इत्तेहाद कोन्हे। कैमराऊं भरजन थियो, असांजो इत्तेहाद मियां नवाज़ शरीफ सां आहे, मियां शहबाज शरीफ सां आहे। छो? इन जे करे जो तव्हां असेंबली में उन्हनि खे विहारियो। अॼु मां अल्लाह के गवाह बणाए ख़त्म नबूवत जे कॉन्फ्रेंस में हलफन तो चवां, मुंहिंजा लफ़्ज़ रिकॉर्ड कयो, तव्हां असेंबली में मौलवी विहारियो, असेंबली मौलविन सां भरियो, मां ज़ामिन हाँ त मौलाना फज़लुर रहमान ज़रदारी सां न ॻाल्हाईंदो, मां ज़ामिन हाँ मौलाना नवाज़ शरीफ सां न ॻाल्हाईंदो। बाक़ी जेकॾहिं असांखे बि न विहारियो, मोकिलियो उन्हनि खे त पोइ अदा मुल्क जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, मुल्क जे मामलात जे लाइ उन्हनि सां ॻाल्हाइणो पवंदो। तव्हां न मोकिलियो, न ॻाल्हाईंदासीं, जेसिताईं तव्हां मोकिलींदो पोइ अदा पंहिंजो पाण खां एहतिसाब वठो, मूंखां न वठो। नाराज़ न थीजो। हिकिड़ी ॻाल्हि कयां, कावड़ न कजो, कयां कावड़ त न कंदो। बेनज़ीर इनकम सपोर्ट जे पैसनि ते ज़ाल खे पेरे पई सिगरेट ऐं चांहि जा पैसा वठी होटल ते वेही मौलविन खे गारनि ॾियण सां इनक़िलाब न ईंदो। मौलविन इनक़िलाब जो नारो हयो आहे, अचो मौलविन सां गॾु बीहो, इन धरतीअ जी तक़दीर जमीयत उलमा तब्दील करे। नाराज़ न थीजो यार, ॻाल्हि सिधी आहे। बाक़ी जेकॾहिं लाखो साहब इजाज़त ॾे त मां अर्ज़ु कयां, लाखो साहब इजाज़त ॾे त मां अर्ज़ु कयां, पेट्रोल जो हिसाब इसाक डार खां वठो, डॉलर जो हिसाब शहबाज शरीफ खां वठो, मूंखां मुंहिंजे मिनिस्टरनि जो हिसाब वठो, मां पंहिंजी मिनिस्टरनि जो हिसाब ॾियण जे लाइ तयारु आहियां। मौलाना फज़लुर रहमान जो पुटु मौलाना असद महमूद वज़ीर थियो, 8 महीना थिया आहिनि। हलण त ॾे न चाचा, हलण नथो ॾे, हिसाब थो ॾे, हली आ हिसाब थो ॾियां। 8 महीना थिया त विफ़ाक़ी वज़ीर थियो। 8 महीननि में सखर खां हैदराबाद ताईं 370 मिलियन रुपयनि जो 300 किलोमीटर खां वधीक मोटरवे जो तोहफ़ो सिंधियुनि खे ॾेई करे कराची खां कश्मीर ताईं मुल्क खे मोटरवे बणाए छॾियो अथई। मूंखां रिज़ल्ट थो वठे, मुंहिंजे मिनिस्टरनि जी हलिया मां तोखे ॾियां, मां पंहिंजे मिनिस्टरनि जो हिसाब तोखे ॾियण जे लाइ तयारु आहियां। असद महमूद खे 8 महीना थिया आहिनि, वज़ीर थियो आहे। 10 सालनि खां उन जे महकमे में प्रोमोशन न थिया हा, 10 सालनि खां प्रोमोशन रुकियल हा। 8 महीननि में 10 सालनि खां महकमे जे मुलाज़िमनि जा प्रोमोशन जारी करे असद महमूद महकमे जे मुलाज़िमनि जो हक़ अदा कयो आहे। पुछणु चाहे थो त मां पंहिंजी विज़ारत जो तोखे हिसाब ॾियां। हलिया मूंखां वटि त मौलाना असद महमूद उन जे डिपार्टमेंट में मुआसलात में जेका कच्चा मुलाज़िम हा, डेली वेजिस ते मुलाज़िम हा, कॉन्ट्रैक्ट ते मुलाज़िम हा, जेका फोत भी थी विया, उज़ैर मरी विया, फोत थी विया, जी विज़ारत संभाली उन जे महकमे में कॉन्ट्रैक्ट, डेली वेजिस ऐं आर्जी मुलाज़िमनि खे उन पक्को कयो, फोत थियलनि खे बि पक्को करे उन्हनि जी पेंशन जारी करे उन जे घर वारनि खे चयो त तव्हांखे बुख त नाहे।